दोदापुर वेझो ताजोदेरो थाणे जे हद ॻोठ शेरखान लाड़े वटां क़तल थियल मलगाणी बिरादरी जे 2 ॼणनि जा कातल 10 ॾींहं गुज़रण बावजूदि गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। वारसनि पुलिस ख़िलाफ़ एहतजाज कंदे कोशिश सां ॻाल्हाईंदे चयो त असांजो उनजे न कन फरी में न ॾाॾग में न कंहिं रिश्ते में खीर में असांजो माण्हू उहो न आहे। गैरतवंद सिंध बलोचिस्तान गैरती भाइर मुंहिंजा खोड़ आहिनि, गैरतां हर कंहिं ॾिठियूं बि आहिनि। उन्हनि जे चङे मुड़ुस 3 रिश्ता उन घर में कयल आहिनि। उन जे चङो मुड़ुस जेको खरोस बिरादरी जो आहे चङो मुड़ुस आहे। 3 प्यार जो परिणो मालिक मोरे में रहायो, हितां खस्ता ठगी करे हलियो वियो इन एरिया खां ई ॿाहिरि हो। पोइ उन सां अॼु ताणी उनजो राब्तो आहे। उन घर खे सायो करे मालिक टारे अवाम जे करे हिन ॾेखारियो आहे त मां गैरत कई आहे। हिन सिंध बलोचिस्तान में गैरतवंद भाइर मुंहिंजा खोड़ आहिनि, गैरतां कनि बि अथा, ॾिठियूं बि हूंदऊं, ॿुधियूं बि हूंदऊं। असां SP साहब जे लाइ असां मलक साहब इहो बयानु करे थो त SP साहब असांखे मञिया कयो आहे। जे टाइम मां डॉक्टरी में पियल हुअमि, मां सही कोन पियो ॾियां, मां चयो मां वॾे ऑफिसरनि ॾे वेंदुमि, जिते मुंहिंजो अब्दुल थींदो लाड़काणे DIG साहब ॾे वेंदुमि, SP ॾे मां क़ुर खणी वेंदुमि त अहिड़ो अंध धुंध छो थो थिए, करे सो लोड़े। उन मां असां हाओ करे कसम जहिड़ी ॻाल्हि करे हाणे मूंखे इहो ई ॻाल्हि था कनि त SP साहब जो असांखे ऑर्डर आहे त दाऊ जहानपुर जी चौकी को फायर कराए, माण्हू क्लास कराए, हिन टाइम बि ड्यूटी ते वेठो आहे। जी हाणे गौर SP साहब खे अर्ज़ु कयूं था, वेंदासीं बि ॿाले बचे क़ुर खणी उन वटि वेंदासीं, DIG लाड़काणे वेंदासीं, जी अब्दुल असांजो न छो हिन टाइम हद में आयो, थाणे में आयो, असांजो जहिड़ो अथसि। ऐं ॿिए नंबर ते गैरत करे उते कंढियूं विधियूं अथसि घरनि जे आगुरनि में, चए थो त मां पलव वठी आयो आहियां। उहो रिश्ते वारो ॿिए पासे किथे बि न अथसि, ज़ाती ख़बर अथनि, राब्ता हलनि था। हिंदुस्तान कोन छॾे वियो आहे, लाहौर कोन छॾे वियो आहे। उन घर जे लाइ हिननि पाण उनखे टारे अवाम जे करे हिननि ॻाल्हि ॿुधाई आहे त जीअं फलाणे प्यार जे परिणे सां था रियाज़ फलाणे त कई आहे। अदा सिंध बलोचिस्तान में सिंधी भाउ हुजे, बरोच हुजे, गैरत जा हर कंहिंखे ख़बर आहे त गैरत कीअं थींदी आहे, गैरत जी छा ॻाल्हि आहे। मां ख़ुदा जो कसम खणी ॻाल्हि थो कयां त मुंहिंजे न ॾाॾग में न मुंहिंजी फरी में न मुंहिंजे रिश्ते में कहिड़ी टेम आहे। मां इहा ॻाल्हि थो कयां त अहिड़ो गदार हुनखे पनाह ॾिनी ऐं मासातनि मंज़ूर ऐं पाण मासातनि 2 साल 3 अॻे उते रहायईंसि, उन शौक़मो करे वियो आहे। असां इन में शुक्रगुज़ार हुआसीं, जेको पनाह वारो कमु करे थो उनजी आकाए मरी वञे असां शुक्रगुज़ार हुआसीं। बेतमन्ना असांखे न को हथियार न बारूद, का ख़्यालु न ख़्वाब मुंहिंजे कंहिं वास्ते में हाणे कढियूं बि विझे थो, माण्हुनि खे ॾसे बि थो त मां गैरत कई आहे। मुंहिंजो अर्ज़ु इहो ई आहे सिंध वारे भाइनि खे, सिंध हुजे बलोचिस्तान हुजे, इनखे वधि में वधि लाइक़ बि कयो, शेयर बि कयो, हथ ॿधी अर्ज़ु कयूं था त हे गैरत जेकी नई जतोई न आहे, जतोई सरदारनि नवाबनि उन्हनि जे लाइ असांखे इज़त आहे, खरोस आहे, सदाए जतोई थो, जतोई बिल्कुलु न आहे, खरोस आहे। पर मां वरी बि अर्ज़ु कयां थो अमलदारनि खे, ऑफिसरनि खे, पाड़े लाइक़ बि कयो, वधि में वधि शेयर बि कयो त हे गैरत ॾिसो। उन घर के टारे राब्तो न हूंदो, चङो मुड़ुस माई अथनि घर जो, उन जूं 3 ॿार ॾिनल अथसि उते। असांजो को रिश्तो इन माण्हू खरोस आहे, अॼु बि खरोस आहे, रिश्तो बि खरोस जो आहे। हिकिड़ो मिंट, उन खां को बि न त हाणे राब्तो कहीं जो न हूंदो, हुनखे पतो न आहे। मां ख़ुदा जो कसम खणी ॻाल्हि कयां थो, सायो करे उन खे टारे अवाम जे ॾेखारेगा कयो अथसि। असांजे बिना जाइज़ असांजे मुड़ुस मारिया अथनि, कयो असां DIG अर्ज़ु आहे उन DIG साहब खे, SP खे, असांजो अब्दुल खे, इन्हनि खे माण्हुनि खे वठनि। ॿियो असांखे सूबेदार जेको आहे मलक साहब सभु सॼो उन्हनि जो ई आहे। हा घुमाए थो असांखे। हाणे इन में असांखे ख़तरो आहे, विढ़ंदो, असां त विढ़ंदासीं, दुश्मन अची थो वञे, दुश्मन अचे थो असांखे विढ़ंदासीं, असांजे ॿचड़ा को इहो आहे। हा जी, तव्हां एहतजाज कंदड़ जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। इन जो इहो ई चवणु आहे त खरोस बिरादरी जे हथियारबंदनि रक्षा ते फायरिंग करे असांजे 2 ॼणनि खे क़तल ऐं 2 ॼणनि खे ज़ख़्मी करे फ़रार थी विया। पुलिस जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ कख भञी ॿेड़ो न आहे कयो। हिननि SSP जेकंबाद, DIG लाड़काणो ऐं वसवारनि खां मुतालबो कयो त ख़ुदारा नोटिस वठी करे 2 ॼणनि जे क़तल में मुलवस जेके मुख्य जवाबदार आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे। कैमरा टीम सां गॾु अख़्तियार मुंदराणी, कोशिश डिजिटल, दोदापुर।